अस्सलाम वालेकुम। मैं मर्सिदी मिटवर बाबाला मौजू ओला इकराम पार नंबर 7 सचल साईं सचल सरमस्त सचल सरमस्त जो सिरागी कलामा वर्तल मवाद इसम मुबारक अब्दुल वहाब निस्बन फारूकी अटिया सूफ़ी कादरी सिंधी उर्दू ऐं सिराइकीअ में तख़लस सचू सचल सचे ॾिनू ऐं फ़ारसीअ में आश्कार खुदाई 1152 हिजरी मुताबिक़ 1729 ईस्वीअ जे ॻोठ दरादा शरीफ़ में ॼाओ। 1152 हिजरी मुताबिक़ 1739 ईस्वीअ जे ॻोठ दरादा शरीफ़ में ॼाओ जॾहिं संदसि वालिद माजिद मियां सलाहुद्दीन इंतकाल कयो हो त उन वक़्तु सचल साईं 6 सालनि जो सगीर ॿार हो, जंहिं करे हिन दर यतीम जे परवरिश संदसि चाचे ख़वाजा अब्दुल हक़ साहिब जे दरबारी सोहबत बहरे मरफत में थी, जंहिं हिन खे पहिरीं हाफ़िज़ अब्दुल्लाह कुरैशी सिद्दीक़ीअ वटि क़ुरान शरीफ़ पढ़णु ऐं हिफ़्ज़ करण जे लाइ विहारियऊं, जंहिं वटि नंढी उमिरि में ई क़ुरान शरीफ़ अज़बर यादि करे कारी दियो। इहो हाफ़िज़ अब्दुल्लाह मरहूम दराज़ शरीफ़ जे मशहूरु आख़ूंद हसन अलीअ जे बुज़ुर्गनि मां हो। हाफ़िज़ अब्दुल्लाह 1233 हिजरीअ में वफ़ात कई, जंहिंखे क़ब्र दरगाह इश्क बारगाह दराज़ शरीफ़ जे अॻियां सहन में आहे, जंहिंजी क़ब्र दरगाह इश्क बारगाह दराज़ शरीफ़ जे अॻियां सहन में आहे, जंहिंजी वफ़ात जो हेठियों कुटो तारीख़ सचल साईं जो चयल काफ़ीअ जे सुर ते लिखियलु आहे। ख़ादिम साहिबान अहलुल्लाह मुहर्रम राज़ आरिफ़ बिल्लाह उर्फ़ अहले कुरैश सिद्दीक़ वासुले महरे ज़ात इल्लल्लाह जस्तमेल अकुल साल तारीख़श गुफ्तम इज़ इस्म हाफ़िज़ अब्दुल्लाह 1233 क़ुरान शरीफ़ हिफ़्ज़ करण खां पोइ सचल साईंअ खे संदसि चाचे ख़वाजा अब्दुल हक़ साहिब पाण फ़ारसी पढ़ाई ऐं उलूम अरबिया मुतदावला जे तहसील सां गॾु तसौफ़ ऐं महफ़ज़ जे तकमील कराई। ख़िलाफ़त जो ख़ुरको ढकाए सरफ़राज़ कयाई, उन्हीअ खेसि ख़लीफ़ो सचल करे कोठींदा हुआ सचल करे कोठींदा हुआ। सचल साईं इल्मु ज़ाहिरी ऐं बातिन जो समूरो पंहिंजे मुर्शिद बरहक़ खां ई हासिलु कयो ऐं पिरायो, जंहिं पंहिंजे सिराइकीअ में चयल हर्फ़ीअ में हिकु बेत चवे थो, हाडीअ जे बेदा अब्दुल हक़ साईं सूफ़ी साफ़ जो शाहनाए मियां सभु इल्मु टहिटो महलूम थिया, इसरार मिड़ोई आगाह मियां। सचल साईं पंहिंजी सिंधी सिराइकी उर्दू फ़ारसी कलाम में बार बार पंहिंजे मुर्शिद बरहक़ जे फैज़ ऐं कमालियत जी वखाण कंदो रहियो आहे। ख़वाजा मुहकमुद्दीन सीरानी ख़लीफ़ा अलैहि रहमत मोहकमुद्दीन सीरानी अलैहि रहमत वारी रिवायत त हिन सचल साईंअ खे झंग में लपाट हणी चयो हो त हिन खे इश्क जी हिकु लपाट बस आहे। इहा बिल्कुलु लघु ऐं अफ़्तरा ऐं संदसि मुख़ालिफ़ माण्हुनि जी मन घड़त आहे। उन जो ज़िक्र सिर्फ़ु तज़किरा मख़ादीम खौड़ा में आयो आहे। उन खां सवाइ इहा ग़ैर मुस्तनद ऐं बेबुनियाद रिवायत अवाम ख़वास में किथे बि ॿुधण में कान आई आहे ऐं न वरी उन जो बयानु कंहिं ॿिए तज़किरा नवीस ई लिखियो आहे। जेकॾहिं इहा तवारीख़ सही हुजे हा त सचल साईं पंहिंजे मोहसिन ख़वाजा मुहकमुद्दीन खे ज़रूरु पंहिंजे कंहिं कलाम में बि यादि करे हा, लेकिन हिन कॾहिं बि उनखे यादि न कयो आहे, न सराहता का ॿी। हालांकि सचल साईंअ खे जिन अहले ममाटी वारनि बुज़ुर्गनि ॾांहुं रुगो ग़ाइबाना इरादात ऐं मोहबत हुई त उन्हनि खे बि पंहिंजे कलाम में केतिरा ई दफ़ा मोहबत सां यादि कंदो रहियो आहे। मिसलन फरीदुद्दीन अत्तार, शमसी तबरेज़ी, बायज़ीद बुस्तामी, मंसूर वग़ैरह खे सचल साईंअ खे
पंहिंजे मुर्शिद बरहक ख़वाजा अब्दुल हक़ सां अहिड़ी अक़ीदत ऐं मुहबत हुई जो बावसिफ़ ख़लीफ़ मिजाज़ हुअण जे बि कॾहिं कॾहिं कंहिंखे पंहिंजो मुरीद न कंदो, बल्कि जॾहिं कॾहिं को वटि जे मुरीद थियण जे लाइ ईंदो हो त उनखे पंहिंजे मुर्शिदनि वटि वठी वञी मुरीद कराईंदो हो। अलबते केतिरा ई इरादतमंद सदाकत प्योर इल्म वारा संदसि ख़िदमत में तालिब थी रहंदा हुआ ऐं अक्सर फैज़ वारा फ़क़ीर कामिल थी विया, जंहिं अॻे संदसि तालिबनि जो बयानु लिखियो वेंदो हो। सचल साईं नंढे हूंदे बि अकेलो गुज़ारींदो हो ऐं तने तना झंग में घुमंदो हो, बिल्कुलु माठ ऐं सबुर ऐं फ़िक्र में हूंदो हो ऐं सरापा ख़्याल ऐं ग़मनाक रहंदो हो। सगीरीअ खां वठी आख़िर ताईं न कॾहिं कंहिं शिकार जे वेझो वियो, न कंहिं पंहिंजे हथ सां कंहिं जानवर खे ज़बह कयो वियाईं। जवानीअ जे अयाम शबाब खां वठी सचल साईं पंहिंजे मुर्शिद करीमैन गाॾीअ वारनि सां ऐं पंहिंजे ॿियनि अज़ीज़नि सां 5 वक़्त निमाज़ पाबंदीअ सां पढ़ंदो हो ऐं विर्द वज़ाइफ़ में मशगूलु रहंदो हो। पोइ जॾहिं संदसि उमिरि शरीफ़ 50 साल खनि क़रीब थी हुई त पोइ मौज मस्ती ऐं उरूज जे हालत में बेख़ुदि थियो, इस्तेफ़राक में पियो हूंदो हो। जीअं कि सिंधी कलाम में चयो वठसि, पढ़म निमाज़ूं रखुम रोज़ा पर परो पिरीअ जो कोन पियो मूं, या वसब पूरा जवानी अहला सेठ ऐं निहात हुसन परस्तीअ जे पंहिंजे नफ़्स ते अहिड़ो क़ाबिज़ हो जो आख़िर उमिरि ताईं को बि अजायो पीरे शरीयत ग़ुरा जे ख़िलाफ़ कॾहिं बि कोन कयाईं ऐं सगीरीअ खां वठी कॾहिं बि शराब भंग न पीताईं, न वापरायाईं, पर कॾहिं हुको चिलम न कान छिकियाईं ऐं न वरी नक में कॾहिं नसवार ॾिनाईं। रियासत जे हाकिमनि टालपुरनि जे शादियुनि ऐं पंहिंजे मुर्शिदनि पारां पेर ॾियणु वेंदो हो, जिते मीर साहबनि जा नौकर चाकर ऐं ॿिया उबाश माण्हू शराब भंग वग़ैरह पीअंदा हुआ त कंहिं ते गुस्सो चिड़ न कंदो ऐं न कंहिंखे मना कंदो। जीअं पंहिंजे हिकु सिंधी कलाम में चवे थो, कयो मस्त पिरीअ जे खणी नाज़ मूंखे नाहे रोज़ो यादि निमाज़ मूंखे, शौक़ ऐं शराब बयान पिरीअ वटि राटिया ॾींहं कोन्हे, मिला काज़ी जो को लिहाज़ कोन्हे, मुला काज़ीअ जो को लिहाज़ मूंखे। ऐं फ़क़ीरीअ जे ख़्याल में अहिड़ो मस्तु हूंदो हो जो बावजूदि जवानीअ जे शादीअ जो ख़्यालु बि कोन हूंदो हुओ। संदसि चाचे मुर्शिद ख़वाजा अब्दुल हक़ साईं खेसि पंहिंजी न्याणीअ सां शादी कराई, जंहिंमां हिकु पुटु बि ॼाओ हुउसि जंहिंजो नालो न्याज़ अली या मौजूद अली चयो थो वञे, जेको नंढे हूंदे ई फोट थी वियो। हिन जंहिंजे मोट रिवायत हीअं बिल्कुलु मशहूरु आहे, हीअ बिल्कुलु मशहूरु आहे ऐं मौलूब आजिज़ मीर साहिबनि जे झूने उमिरि वारनि नौकरनि खां पिणु ॿुधी आहे। चवंदा त मीर रुस्तम ख़ान वाली रियासत ख़ैरपुर जो पुटु मीर मोहम्मद हसन खां सख़्तु बीमार थी पियो हो, जंहिंजे बचण जी का बि उमेद कान हुई। तबीबनि बि इलाज खां जंहिंजे बचण जी का उमेद कान हुई, तबीबनि बि इलाज खां बसि कई, जंहिं करे मीर साहिबु रुस्तम खां सचल साईंअ खे दुआ तलबीअ जे लाइ पाण वटि घुरायो ऐं खेसि ॾाढी आजिज़ी न्याज़ीअ सां अर्ज़ु कयाईं त मुंहिंजो पुटु बचाए ॾियो। सचल साईं दुआ घुरी पोइ मीर साहिबु रुस्तम ख़ान खे चयाईं, मीर साहिबु तुंहिंजे पुट जी हयाती पूरी थियल आहे, ऐं उन जे एवज़ पंहिंजो पुटु सरकार ख़ुदा जे में ॾियां। सचल साईं या ख़ैरपुर में इहो त मीर मोहम्मद हसन खां हिकदमि तंदुरुस्तु थियो ऐं सचल साईं जे पुट जे ओचिते मौत जी ख़बर आई। मीर मोहम्मद हसन खां वॾी उमिरि वारो थियो, जंहिंजे औलाद तहलके रूढ़ीअ में रहे थो। मियां आंदल फ़क़ीर दराज़नि वारे खां मखदूम ग़ुलाम मोहम्मद खड़नि वारे खां बि केतिरनि खां ख़ाकसार मौलूफ़ पंहिंजे कीन
कम किन्हनि जी रिवायत ॿुधी त अयाम जवानीअ में हिकु दफ़ो सचल साईं घोड़े जे सुवारीअ ते ख़ैरपुर खां पंहिंजे ॻोठ ते आयो। जंहिं पीरीअ जे ॻोठ वटि आयो त हिकु माण्हू बदिल माण्हू ॾांद खां हेॾो ॾांद काहींदो पिए आयो। उन खां पुछियईं तुंहिंजो नालो छा आहे? जंहिं चयो मुंहिंजो नालो महबूब आहे। पुछियईं त किथां थो अची? चयाईं सुस्तीअ खां थो अचां। पुछियईं त केॾांहुं थो वञी? चयाईं त मोहबत थो वञा। टंडे सुस्तीअ खे आवाम रुगो सुस्ती कोठींदा ऐं मोहबत डेरे खे रुगो मोहबत चवंदा। हिन जो ईअं चवणु ऐं सचल साईंअ खे वजद तारी थी वियो ऐं हर हर दाह करे पियो चवे सुभान अल्लाह, महबूब मस्तीअ मां थो अचे ऐं मोहबत ॾांहुं थो वञे। ऐं पाण घोड़े तां लही पियो ऐं उन जे ॾांद वारे रागे घोड़े ते चढ़े पाण संदसि ॾांद काए पैदल हलियो ऐं हर हिकु बुलंद आवाज़ सां चवंदो पियो आयो सुभान अल्लाह, महबूब मस्तीअ मां थो अचे ऐं मोहबत ॾांहुं थो वञे। जॾहिं दराज़ वटि पहुता तॾहिं माण्हू हैरान थी डोड़ंदा आया ऐं राग ॾांद वरी खेसि घटि वधि चवण लॻा। पर पाण माण्हुनि खे मन कयाईं ऐं राग खे इहो घोड़ो संजन समेत बख़्शिश कयाईं ऐं हिकु माण्हू बि उनखे ॾिनाई त संदसि अॻियां ॾांद काए खेसि मोहबत देरे ताईं पहुचाए अचे। सचल साईंअ खे पैसे पाईअ जी पटीअ जी लालच न हुई। जेकी मिलंदो हुअसि उहो सभु फ़क़ीरनि ऐं सुवालनि खे ॾेई छॾींदो। हमेशह गमनाक रहंदो, खिलंदो असुलु कोन हो। अक्सर अखियुनि मां लुड़क जारी हूंदा हुअसि। सॼी उमिरि में 2 भेरा टहिक ॾींदो। जीअं तज़किराए अवेसिन पुण लिखियो आहे त हिकु दफ़ो लुत्फ़ अली खां ख़ासकेली खमीसाणीअ जे ज़ाल सचल साईंअ वटि अची अर्ज़ु कयो त मुंहिंजो मुड़ुसु मूंखां रुठो आहे, इहो परचाए ॾियो। लुत्फ़ अलीअ घिराणे घणाई परचाव करायाऊं जो लुत्फ़ अली संदसि मुरीद हो। थोरनि ॾींहंनि पुॼाणा लुत्फ़ अलीअ पंहिंजे ज़ाल खे पोइ मारे छॾियो। जॾहिं सचल साईं इहा ख़बर ॿुधी तॾहिं टहिको ॾेई ॾाढो खिलियो। ॿिए भेरे हिकु सैयद अची सचल साईंअ खे सुवालु कयो। उन ई वक़्तु जेको रोज़ेदार चोगो पाण पातो हुयो, ॿिए भेरे हिकु सैयद अची सचल साईंअ खे सुवालु कयो। उन ई वक़्तु जेको ज़रीदार चोगो पाण पायो वेठो हो, उहा लाहे उन ई सुवालीअ सैयद खे ॾिनाई। संदसि साहिब जे वञण खां पोइ सचल साईं हाल पइजी वियो। तालिबनि खे चयाईं त उन सैयद खे जल्द मोटाए अचो। जॾहिं सैयद मोटी आयो त खेसि टड़ कराए नओं लिबास पाराए हिकु ॿियो चोगो ज़रीदार नओं ऐं 500 रुपया नकुद ऐं हिकु घोड़ो संजन ऐं चांदीअ जे 5 संजीअ समेत सैयद खे ॾिनाई। उन खां पोइ कुझु वक़्तु मुराक़बे में वेही ज़ोर सां टहिक ॾेई ॾाढो खिलियो। संदसि तालिबनि उन जो सबबु पुछियो त पाण चयाऊं त मूं पहिरीं जॾहिं सैयद साहिब खे पंहिंजे बदन तां चोगो लाहे ॾिनो हो त संदसि वञण खां पोइ हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे इताब फरमायो त असांजो आशिक़ु थी तूं असांजे औलाद खे पंहिंजो पातल कपिड़ो पहिरायो। उन ई ॻाल्हि खां पोइ जॾहिं मूं सैयद साहिब खे घुराए नई पोशाक वग़ैरह ॾेई रुख़्सत कयो त पोइ हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे भाकुर पाए फरमायो त सचे आशिक़नि खे ईअं ई करणु घुरिजे। जंहिं करे मूंखे ॾाढी ख़ुशी थी तॾहिं टहिक ॾेई खिलुसि। उन ई वाक़े मां ज़ाहिर आहे त केरु हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुज़ूर हासिलु हो। हुज़ूर जीअं पंहिंजे हुज़ूर हासिलु ऐं विचई वठसि बूढ़े अमरोज़ी बख़िज़मत मुस्तफ़ा सैयद अलकोनैन आलि ख़ैरुल वरा इब्ने किनी फरमूदा मारा इज़म करम जेरे बर खस्तम पीर अब्दुल हक मियाँ।
सचल साईं हमेशह तंदुरुस्त हूंदो हो। शाज़ो नादरी कॾहिं कॾहिं को थोरो बीमार थींदो हो। हिकु भेरे खेसि रत जा सियाल थी पिया हुआ। उन वक़्तु सखी मक़बूल महमद साहिबु पहिरियों गादीअ ते हो, जंहिंखे सचल साईंअ जे हुस्न परस्तीअ ऐं राग सां उनी दिलचस्पी ऐं पूरी ख़बर हुई। उन करे मीर रुस्तम ख़ान खे लिखियाऊं त के राॻींदड़ कचहरियूं ऐं गवाया मोकिले ॾियो। कचहरियूं आयूं ऐं हार सिंगार करे सचल साईं वटि आहियूं। उन खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिकदमि उथी वेठो ऐं राग ॿुधणु शर्त वजद में पइजी वियो ऐं सिहतयाब थियो। ॿिए दफ़े बीमार थियो त संदसि बीमारीअ जी ख़बर ॿुधी लाड़काणे जी हिकु कंजरीअ नाले जीवणी दरार शरीफ़ हली आई, जेका संदसि मौत कढो हुई। ऐं सचल साईंअ जो बि नज़ारो हूंदो हुअसि। अची चयाईं त साईं सचल किथे आहे त आऊं मिज़ाज परसी कंदुसि ऐं दुआ बि कंदसि ऐं खेसि मुजरो बि ॻाए ॿुधाईंदसि। तालिबनि चयसि पाण ॾाढो बीमार आहे ऐं मथे बंगले ते सुम्हियो पियो आहे। जीवणी मथे चढ़ी वई त खेसि ॾिसी चयाईं त बिस्मिल्लाह, असांजा तबीब असांजा हकीम आया। उन वाक़े खां पोइ सुटत तारीख़ 14 रमज़ान शरीफ़ 1242 हिजरी में 90 साल जे उमिरि में उन तसोफ़ जे बदर विसाल कयो। पाण हमेशह अॻु में चवंदो हो त मुंहिंजी उमिरि 105 वरी आहे, पर आऊं 15 साल अॻु में ई सरकार जे सलाम ते वेंदुसि। फ़क़ीर साहिबु मियां कादिर बख़्श बेदल रुहड़ीअ वारे, जेको सचल साईंअ जो मौत कढो ऐं संदसि ख़िदमत में दराज़नि में अची मुशरफ़ थींदो हो, सचल साईंअ जे हिकु तारीख़ वफ़ात सिंधी शहर में चई। हिकु फ़ारसी बैतन में हिन बि चई, कटे तारीख़ सिंधी, इश्क जो यारो दराज़नि में अजब इसरार हो, मस्त साल काए शह सचल आशिको ते ज़िहार हो, बिरह जे बरसात जो तंहिं वेर ते वसकार हो, ज़ाहिर ऐं बातिन पंहिंजे वटि दर्द जो धुधकार हो, वजद वहदत जो सदा ख़ासो तंहिं खुमार हो, मर्द सो मंसूर वांगिया इश्क जो तार हो, मुंहिंजे सुखन उन जे अलवहियत संदो आसार हो, जग जज़्बे जोश मस्तीअ में मिसल तार हो, पंहिंजे लाइ पिरी नवे वरे निर्वार हो, पोइ विसाल जी मौज माणी ज़ौक़ खां ज़ख़ार हो, सन 1242 में तयार हो, 14 रमज़ान जे हादीअ जो हसवार हो। कुर्बदारनि जे कड़क में मर्द मनसबदार हो, दर्द ऐं दाता जे बेदल बिर्त जो पेनार हो।